बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से हूंदो। सिंध जा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली। 3 ॾींहंनि खां जेका इंटरव्यू जी पोजीशन हुई, तव्हां सभिनी व्यूअर्स खे पल ब पल ऐं हर वक़्तु अपडेट कंदो आयुसि। अॼु 6 बजे ताईं असांजो प्रोग्राम बिल्कुलु कंफर्म हो, छो जो मुंहिंजी कोशिशि रही आहे त हमेशह मटियारी वासियुनि खे कुझु मुनफ़रिद ॾेखारियां। सो अॼु जो प्रोग्राम हिकिड़ो टॉक शो हो, जंहिंखे जे तरह हिते जे नाम निहाद दोस्तनि जंग में तब्दील कयो, उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे ऐं सभु व्यूअर्स उहे शइ ॾिसी चुका आहिनि ऐं उन्हनि ॾिठी बि हूंदी। उन खां पोइ जीअं इंतज़ामिया असांजे प्रोग्राम में इन्वॉल्व थी त माहौल ॾाढो हिकिड़ो टेंस वारो थी वियो, त कोशिशि कईसीं त उन टेंस खे ख़तमु करण लाइ हिन प्रोग्राम खे मुलतवी ई कजे। छो जे मुंहिंजे लाइ सिचुएशन कहिड़ी क्रिएट कई वई, उहा मूं पंहिंजे वीडियो शाम वारी वीडियो ते मूं सभिनी दोस्तनि खे ॿुधाई हुई। सो टाइम ख़तमु थियो, ठीकु आहे, प्रोग्राम कोन थियो, पर मूं ऐलान कयो हो त ॿिन्ही दोस्तनि जो अलॻि अलॻि प्रोग्राम 8 बजे ऐं 10 बजे ज़रूरु हलाईंदसि। ऐं ॿिन्ही दोस्तनि मूंसां कमिटमेंट बि कई त को पहिरीं दोस्त ॾींदो इंटरव्यू, उन खां पोइ ॿियो दोस्त ॾींदो। जेको ॿियो दोस्त आहे उनजी कमिटमेंट मुंहिंजी 10 बजे जी हुई, पर उन्हनि जो रिप्लाई न ॾियणु ऐं उन्हनि जो फ़ोन न खणणु, छाजे लाइ, छा लाइ न, उन जो इशू या उन जी ॻाल्हि या उहो जवाबु मूंखे उहो ई ॾेई सघनि था। बहरहाल मां कोशिशि कई, उन्हनि खे फ़ोन्स कई, काफ़ी कॉल्स काफ़ी कयूं, पर उन्हनि उहा कॉल अटेंड न कई ऐं न को मूंखे व्हाट्सअप ते रिप्लाई ॾिननि। ॿियो दोस्त जेको महिमान असांजो कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न, साईं पीर अली शेख सरनी साहब। अस्सलाम वालेकुम साईं। ख़ुशि आहियो सर? ठीकु आहियो? मज़े में आहियो? अल्लाह साईं जो करम। सर वरी 3-4 ॾींहं थिया आहिनि, थोरो टेंस जी सूरत हाल माण्हुनि पैदा कई। ज़रिए सिंध जे मोतीअ तरफ़ां त इहा शइ कोन हुई ऐं असां कोशिशि कई हुई त हिकिड़ी मुनफ़रिद प्रोग्राम, हिकिड़ो अवामी मसइलनि जो प्रोग्राम असीं मटियारी वासियुनि जी ख़िदमत में पेश कयूं, जंहिं ते अव्हांखे बि जस हुजे, जो अव्हां असांखे टाइम बि ॾिनो ऐं मुस्बत मौत ॾिनी। उन सां गॾु साईं सिकंदर शाह साहब खे बि जस हुजे, जंहिं बिल्कुलु हिकिड़ो पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो ऐं अचण जो वाइदो बि कयो। इन ते मूं पोस्टर जारी कयो। बहरहाल टाइम गुज़री वियो, इंतज़ामिया जी जेको आहे इंटरफेरेंस जे करे असां प्रोग्राम खे मुलतवी कयो, पर हाणे अलॻि सां मां तव्हां सां प्रोग्राम कयां पियो। छा था सम्झो ही भला प्रोग्राम करण जी नौबत आई छो? थोरो इन बारे में ॿुधाइजो साईं। गुज़िरियल 10 न पर 20 साल वधी छॾियूं, पर हाणोको जेको काउंसलर साहब आहे सिकंदर शाह साहब, असांजो भाउ आहे, असांजो एतिराम आहे हुनजे लाइ। असांजो कॾहिं बि ज़ाती को असांजो को हुन सां जहिड़ो कोन्हे, पर जॾहिं इंतज़ामी कम थियनि था ऐं हिकिड़ो माण्हू खे असीं वोट ॾेई जेको चूंडाए असीं पंहिंजे वार्ड मां कढूं था ऐं उन वार्ड मां न सिर्फ़ु काउंसलर बि थिए, वरी उन खां पोइ हू नाज़िम बि थिए ऐं चेयरमैन बि थिए 2 दफ़ा, ऐं उन खां पोइ वरी वापसि मुंहुं क फेरे हिन वार्ड ॾांहुं न निहारे, हिन पाड़े ॾांहुं न निहारे, त लाज़िमिन जिते कमियूं थींदियूं आहिनि त उते इहे सभु शयूं जेके आहिनि साम्हूं ईंदियूं आहिनि। बिल्कुलु सैयद सिकंदर शाह शहर जो हिकिड़ो माण्हू आहे, मुअज़्ज़िज़ आहे। हू पंहिंजे मुअज़्ज़िज़ जो ऐं कोन थो नाजाइज़ फ़ाइदो थो वठे, पर हुनखे अलाह ताला मुअज़्ज़िज़ कयो आहे, मुअज़्ज़िज़ रहंदो। कुझु माण्हुनि इहो हलायो पिए त भाई हीअं थींदो, हूअं थींदो, पीर अली शेर ॾिंगो आहे, हीअं आहे, ऐं सम्झाए पियो त उन्हनि माण्हुनि जी वात कोन आहे, उहे माण्हू रबड़ जा गुॾा जिन खे इस्तेमालु कयो पिए वियो। छाकाणि त साम्हूं वारो जेको काउंसलर साहब आहे, हुन में हिमत ई कोन थो ॾिसां जेको मुंहिंजो साम्हूं मुक़ाबिलो करे सघे। आउं सच ते मुबनी आहियां, आउं पंहिंजो राइट खणी आयो आहियां, आउं पंहिंजा सुवाल खणी आयो आहियां। मूं गुज़िरियल 8-10 ॾींहंनि खां वठी रड़ियूं पिए कयूं त असांजे पीर सरंदी पाड़े खे तव्हां छा ॾिनो आहे। सभ खां पहिरीं सिकंदर शाह मुंहिंजे वार्ड खे टोड़ियो, पीर सरंदी खे टोड़े, हुन हितां अधु हिन जो पाड़ो जेको आहे असांजो, जेको अधु पाड़ो जेको वार्ड हो, उनखे टोड़े मीरसन में ॾियाराई। अधु वार्ड जेको हो टोड़ाए पंहिंजे बाकिल पोटा में खणी वियो त जीअं पंहिंजा वोट ठाहे सघां। असां उन ते बि एतिराज़ कोन कयो, असां चयो ठीकु आहे, ठीकु आहे, कहिड़े नमूने। पहिरीं साईं वार्ड तब चेंज हो, हींअर वरी तब्दील थियो आहे साईं? वार्ड इन खां अॻु में बि चेंज हो। अच्छा। पीर सरंदी मूसा मोहल्ला वार्ड 1 में जामोट पाड़ो, मूसा मोहल्ला वार्ड 2 में पीर सरंदी पाड़ो हो। 2 वार्ड असांजा, जिन खे हिननि जेको बि शइ थियणी हुई। सिर्फ़ु इहो थो चवां त साईं शाह साहब का पूछूं था तो 10 साल तू काउंसलर रही असांजे पाड़े जो
10 साल असांजे पाड़े जो काउंसलर रहियो आहे, 5 साल पहिरीं रहियो, 4-5 साल पोइ रहियो, उन खां पोइ प्लस हींअर वरी काउंसलर थियो आहे। 2 दफ़ा काउंसलर जेको थियो आहे उन में नाज़िम बि थियो आहे ऐं चेयरमैन बि थियो आहे टाउन जो, ऐं हींअर वरी काउंसलर थियो आहे। ठीकु आहे, चेयरमैन साहिब त ॿियो आहे पर फुल फ्लेट ही कयो वियो आहे, हिनखे रखियो वियो आहे। चङो पर घर जो मसइलो अथनि, रिश्तेदारियूं आहिनि, सभु कुझु आहिनि। आउं सिर्फ़ु इहो थो चवणु चाहियां त 10 साल जेके थी विया आहिनि, 10 सालनि में सिकंदर शाह जा छा असां कयो आहे जो असांजे पाड़े में हिकिड़ो भेरो लतो न आहे। असांजे दरगाहुनि जा रस्ता, असांजे पाड़नि जा रस्ता, असांजे घिटियुनि जा रस्ता असां चंदा करे असीं पंहिंजे मोरियूं ॿधायूं था। रस्ता असांजा ग़रक थिया पिया हुआ, असांजे सॼे शहर जो पाणी जेको हिते थो अचे सिकंदर शाह कॾहिं उन टंगूं भॻल हुयूं जंहिंजो असांजे पाड़े में नथी अचे। साईं ॻाल्हि कटींदसि, ज़ाहिर आहे साईं आऊं तव्हांजी ॻाल्हि हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियो। सैयद सिकंदर शाह साहिब वॾो भाउ आहे, ठीकु आहे, पर असीं पुछण था चाहियूं तव्हांजी टंगुनि में तकलीफ़ कहिड़ी हुई त तव्हां हितां खां भॼो सफ़दर कोट ते पंहिंजी ॿनियुनि ते वञो था, तव्हां हितां खां हैदराबाद वञो पिया, तव्हां हितां खां स्वात पिशेन हज़ारा हेॾे वञो पिया, तव्हांखे टंगू कमु कनि उहे हुननि जूं पर्सनल शइ जेके करणु चाहिनि था। तव्हांखे ॻाल्हि ॿुधी तव्हां उते लाइ टंगू कमु कनि पियूं। जे वार्ड तव्हांखे इज़त ॾियारी आहे, जे वार्ड में तव्हांखे वोट ॾेई तव्हां चाढ़ियो वियो आहे, उन वार्ड में ॿुॾूं पिया, मरूं पिया, पुछड़ा था थियूं की हिकिड़ो भेरो असांजे वार्ड में केॾी महिल अची पुछो आहे। MP MNA काउंसलर जो कमु आहे उन काउंसलर खे करिणो आहे न। ठीकु आहे, MP MNA ते पोइ था अचूं न। ठीकु आहे, तव्हां असीं हींअर था वठूं वार्ड खे पिया वठूं। ओके, ऐं तक खे कोन पियो वठां, उनखे PS 57 खे पियो वठां। ठीकु आहे, ॾिसो न, आउं वठां पियो पंहिंजे वार्ड खे पियो वठां, मुंहिंजे वार्ड मां वोट कयो आहे ऐं इहे कोन वोट कयो, मूं पाण वोट ॾियारियो थोमांसि ऐं 200 जे लॻभॻि मूं वोट ॾियारायो थोमांसि, तॾहिं वञी 60-70 वोटनि ते किरियो आहे। क़ुरान शरीफ़ खणायो साईं सिकंदर शाह क़िबले खे त क़िबला तोखे वोट केरु ॾियारायो आहे? हितां पीर सरंदी पाड़े खां वठी त यको जेके वोट हुआ हितां खां भागड़ियुनि वटि राति जो 12 बजे वञी वोट मूं कंहिंखां पिनिया आहिनि, वञी तुंहिंजे चमड़ ते मूं वञी पिनिया हूंदा, मूं वञी उन्हनि खे माण्हुनि खे राज़ी करे उनखां वोट ॾियाराया हूंदा ऐं उन जे बदिलो तूं इहो पियो ॾिजो हिकिड़ो साल गुज़री वियो आहे, तूं हिकिड़ो भेरो तुंहिंजे पाड़े में जी शुक्रिया अदाई त वञी धूड़ पाए त तोखां असांजे पाड़े में जी शुक्रिया अदाई कई हुजे, पर तूं हिकिड़ो भेरो जी पुछो कोन्हे त तव्हांजे पाड़े जो नाली ठही आहे, अव्हांजे पाड़े जी नाली साफ़ थी आहे, अव्हां गटरनि वारो पाणी पिया पियो, अव्हां जूं मोरियूं ठहियल आहिनि, अव्हां जूं स्ट्रीट लाइटूं केतिरनि महीननि खां बंदि पियूं आहिनि, ऊंधाए में पुछड़ा पिया थियो। इहा ॻाल्हि का बि सम्झ न चूंडियल न माए थो आई, तुंहिंजो कमु आहे त अवाम तोखां जेको अर्ज़ु करे थी, अवाम जेको पंहिंजो मुतालबो करे थी, तूं उन जो जवाबु ॾे। असां सवाल करण वारा आहियूं, तूं जवाबु ॾियण वारो। इन में असां कहिड़ी दहशत गर्दी कई आहे, कहिड़ो था लोफर पई कई आहे, कहिड़ो था बदमाशी था। असां जिते बाहि भरे था जाइ जले साईं, गुज़िरियल 10-12 साल थी विया आहिनि, असांजे पाड़े जी नाली न ठही आहे। 12 साल थी विया आहिनि, असांजे गटरनि में भरियल नालियूं पियूं आहिनि। पार वार जॾहिं चेयरमैन रहियो आहे, नासिब रहियो आहे, इदारा आहिनि उन्हनि खे एप्लीकेशन वग़ैरह करे ॾिनियूं था साईं, छाजे लाइ असीं इदारनि खे ॾियूं? प्रॉपर वे त हूंदो न सर। प्रॉपर वे इहो ई आहे त UC चेयरमैन खे ॾियणो आहे, UC नाज़िम खे ॾियणो आहे या पंहिंजे काउंसलर खे ॾियणो आहे। ॾिसो न, ठीकु आहे, इहो कमु इन्हनि जो आहे। ट्रांसफार्मर जो मसलो हुजे न काउंसलर कोर्ट पर बकोल तव्हांजे कम न कयो, बकोल तव्हांजे बिल्कुलु कमु न कयो। तव्हां उन्हनि जी शिकायत बि मथे करे सघो था, छो कोन करे सघूं था? केतिरा दफ़ा कई था? ऐं ॾिसो न हिकिड़ो अर्ज़ु ॿुधी वञो, हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, 1 साल गुज़री वियो, एडमिनिस्ट्रेशन ठहे त असीं कंहिंखे चऊं न ॾियूं न। हीअ त चए थो त फिलहाल जे ख़िलाफ़ वञी पीर अली शेर वञी फोटू झले वञी बीह रहियो गटर में, बसि तुंहिंजो बि त गटर में नालो हणी बीठो था, फोटू हणी बीठो, तो कहिड़ो कमु कयो तव्हांजे लाइ? साईं सैलानीअ जी मानीअ ते सियासत करणु सवली आहे, अवाम जी ख़िदमत करणु ॾाढी ॾुखी अथव। अवाम जी ख़िदमत करे अली शेर उहो अथव जो तुंहिंजे वार्ड में वोट तो खया आहिनि, पर 60-60 माण्हुनि जे 40-40 माण्हुनि खे तंबू अली शेर पिनी झेड़ा करे रोड बंदि कराए तुंहिंजे वार्ड जे माण्हुनि खे ॾियाराए, तुंहिंजे वार्ड जे माण्हुनि खे छपरा ॾिना हूंदा, हुनजे बचनि खे छांव ॾियारी हूंदी। मूं कहिड़ो तव्हांखां भला बुराई कई तूं मूंखे पियो चई त अली शेर पुलिस खे पियो दाऊं ॾियाराई, सहाफ़ियुनि खे पियो दाऊं ॾियाराई, सहाफ़ियुनि खे पियो दाऊं ॾियाराई, तूं माण्हुनि खे समाजी वर्करनि खां पोइ चवराई, DC खे पियो दाऊं ॾियाराई त हिनखे बंदि करे अली शेर न अचे। ॿियो कहिड़ो बचे? अली शेर त तुंहिंजी अख में मिलाए ॻाल्हाइण जहिड़ो, ॿियो कहिड़ो ॻाल्हाईंदो तूं? ॿियो त सभु बादशाही करे तूं हुन ते मुंहुं पटे वेंदे हले। आऊं चवां थो तूं असां सां ॻाल्हाए, असांजो जेको हक़ आहे, राइट आहे, हीउ रोड ठहियो पियो पीपल्स पार्टी मूंखे ॾिनो हींअर, हाजी शहज़ाद साहिब जी महिरबानी आहे, साईं मखदूम जमील उज़मा जी महिरबानी आहे, हुन पासे रोड ठहियो पियो आहे, मूंखे साईं रफ़ीक उज़मा पुराणे दौर में ॾिनो उहो कमु सर उन्हनि जो करणो न, जेको कमु मूंखे ॾिनो आहे घटियुनि जो कमु उनजो कोन्हे, घटि जो कमु साईं शहर जे चेयरमैन जो
वो घटिन जो कम जेको आहे तो मेमण कॉलोनी में थी सके तो बागेलपुट में थी सके तो ॿियनि सभिनी पाड़नि में थी सके तो पीर सरन जी पाड़े में छा थो थिए हिते अखियूं भॼो थी पवनि छा ऐं तव्हांखे हींअर ही सबूत थो ॾेखारियां 2019 जो 2019 जो प्रूफ थो ॾेखारियां जेको करोड़े रुपयनि जी लागत आहे जेके हिननि जी फंडिंग थी आहे हिन शहर में जेको कमु कयो आहे न ऐं उन में पीर सरन जी पाड़ो किथे आहे ऐं तव्हां सभिनी खां पुछण थो चाहियां त पीर सरन जी पाड़ो किथे आहे तव्हां हीउ ॾिसो ही सभु अथव हिन में हर काउंसलर के 20-20 लाख रुपया ॾिना विया आहिनि तो पाण 30 लाख अलॻि रखिया आहिनि प्लस 50 30 लाख 40 लाख अलॻि रखिया आहिनि उहे जेके हिन जा चेयरमैन ई जा रखिया आहिनि तो 60 लाख रुपया 50 लाख रुपया तूं रखी पियो पाड़े पियो रखी तो असांजे पाड़े में लथो कोन्हे असांजी मोरी इंटरनेशनल मशाए कॉन्फ्रेंस थींदी आहे असां वटि जंहिंमें 1000 जे लॻभॻि गादियूं ईंदियूं आहिनि पूरी वर्ल्ड मां ईंदियूं आहिनि वर्ल्ड में गादियूं अचणियूं आहिनि 2 ॾींहंनि खां पोइ अचणो असीं रेडियो पिया करियूं चेयरमैन साहिब कॉन्फ्रेंस में चेयरमैन त तव्हां वटि आयो साईं कहिड़ो चेयरमैन आयो टाउन चेयरमैन कहिड़ो हसन मुर्तज़ा साईं साईं हसन मुर्तज़ा टाउन चेयरमैन आयो तो उहो हिन में आख़िरी में आयो न ठीकु आहे तव्हां लास्ट वारी ॻाल्हि जेका मोरी ठही पई आहे न इहा मोरी असां रातों रात ठाराई आहे पाण ठाराई आहे हिन कुझु कोन्हे हिन जे घोड़नि लाइ जेकॾहिं तख़्ता रखी ॾींदा न ॾिसो उन्हनि लाइ तख़्ता रखी सघंदा असांजे लाइ तख़्तो बि कोन हिन वटि असांजे हिन प्रोग्राम लाइ जंहिंमें 1000 माण्हू था अचनि जंहिंमें 1000 जे लॻभॻि पूरी वर्ल्ड जी असांजे शहर जी इज़त आहे न साईं पीस कॉन्फ्रेंस थी थिए न इन में इहा हालत लॻी पई जो असांजे शहर में था जो असीं छा इंसान कोन था रहूं हिते ही कहिड़ो तरीक़ो आहे जो हिकिड़नि खे तव्हां आसमान ते था पुॼायो तव्हां हिते ठीकु आहे साईं असीं चऊं था एतिराम आहे असांखे मस्जिद जो एतिराम आहे पिण जो एतिराम आहे दरगाहुनि जो एतिराम आहे सभिनी जो असांखे एतिराम आहे पर एतिराम हुअणु घुरिजे न जीअर पिया मरनि पिया तव्हां हिन में ॾिसो त केतिरा पिण ठहिया पिया आहिनि केतिरा मुक़ाम न केतिरा पिण ठहिया पिया आहिनि हिन में उन्हनि जे फर्श बंदियूं थी पियूं असांजे पाड़े वारा माण्हू न्याणियूं जेके टपनि पियो अचनि पटनि ते पियो अचनि ही रोड शो जेको तव्हां पाण ॾिठो आहे कल्ह ठहियो मुकमिल थियो आहे असांजे पाड़े में बिल्कुलु हिन कमु न कयो साईं नाजाइज़ फ़ाइदा हिन माण्हू वरिता पूरा फोटी खाता ठाराए ला वलद ॾेखारे पंहिंजनि माण्हुनि खे उनखे बे औलाद ॾेखारे उनजी मिल्कियतूं फबाइण हिन माण्हू खां सिखियो नाजाइज़ फ़ाइदो हिन वरितो कुर्सी जो बक़दे ऐं चए थो सिधो थी ॻाल्हाए असांखे ख़बर पइजी वञे छो न वेठो ऐं दहशतगर्द लोफरे ऐं सिधो सच त उहो ई करिणो हूंदो न साईं असीं रेडियो इन लाइ करियूं जो असां सां थियल आहे प्रोग्राम हुननि जी वजह हींअर असांजो पाणी हुननि जी वजह सां कोन थियो इहो इंतज़ामिया जी ज़ाहिर इन्वॉल्वमेंट खां पोइ थियो आहे न इहो चवंदा थी साईं इंतज़ाम उहो तव्हां चई सघो था न छो तव्हां मजबूर आहियो तव्हां चई सघो था ऐं नथो चई सघां मूंखे त इंतज़ामिया मूंखे ललकार ॾिनी तव्हां ॾिसो लाइव ते हिन ॻाल्हायो पे तव्हांखे चई अचे मुंहिंजे साम्हूं ते मुंहिंजो ललकार साम्हूं ते छो कोन आयो साम्हूं ऐं चवंदो कूड़ो आहे न कूड़ो आहे ऐं चवंदो आउं सचो आहियां ऐं वेठो आहियां हींअर बि अचे मूंसां ॻाल्हाए अची साम्हूं ऐं लाइव ते तव्हांजे साम्हूं पियो चवां अचे मूंसां ॻाल्हायो अची चवां सचो वेठो आहियां मुंहिंजे वार्ड सां बेवाजिबी थी आहे मुंहिंजे पाड़े सां बेवाजिबी थी आहे मुंहिंजूं नालियूं भॻियूं पियूं आहिनि मुंहिंजे पाणीअ ते गटर वारा था पियूं असां वटि स्ट्रीट लाइटूं कोन्हनि असां वटि सफ़ाई न आहे असांजे नालनि जे मथां वञी ॾिसो जंग केतिरा थिया पिया आहिनि को बेलदार सां नथो अचे तूं काउंसलर थियो ई तुंहिंजूं टंगूं वग़ैरह जो तूं असांजे पाड़े में छो नथो लही छा जे लाइ इलेक्शन में तूं 10 दफ़ा राति जो अची पियो असांखे मिनतूं करे असांखे वोट वठी पियो तूं हींअर छो नथो अची तुंहिंजी छा तकलीफ़ कढी आहे तोखे असांजी जिते बार बार खां चाहे हले असीं चओ था असांखे तूं असांखे राइट न असांजो तूं न ॾींदे काउंसलर जो कमु इहो न आहे रीवो गाॾी में बादशाही खे करे काउंसलर जो कमु आहे तूं खुरपड़ वारनि सां गॾु बि काउंसलर वारनि जो कमु आहे तूं बेलदारनि सां गॾु बि काउंसलर जो कमु आहे तूं स्ट्रीट लाइट वारनि सां गॾु बि कारो हुजे मींहुं हुजे जुड़ी हुजे फुड़ी हुजे हुन में तोखे बीहणो आहे ही कहिड़ो ई काउंसलर आहे यार जो तूं माण्हू खे हथु ॾियण लाइ तयारु कोन्हे असीं माण्हू तव्हांखे ॾिसंदे न असांखे सभु को पियो चए साईं कहिड़ो आहे तव्हांजो काउंसलर तव्हांजे वार्ड वारो अञा ताईं त असां ॾिठो बि कोन्हे तव्हांजे वार्ड में छो जो असां वटि साईं जेके अॼु खां 5 साल अॻु में जेके फैमिलियूं हुयूं उन जे बरअक्स 5 साल में ॿियूं फैमिलियूं बि असां सेटल थियल आहिनि उन्हनि 5 सालनि में हुननि त काउंसलर ॾिठो ई कोन्हे कहिड़ो काउंसलर आहे असांजे पाड़े हुनजा वोट ते दाख़िल थिया नई जनरेशन जी छोकिरा वेठा आहिनि पुछो हिन खां ही वेठा आहिनि असांजे पाड़े जो कात्यार जो पाड़ो आहे पुछो तव्हां पंहिंजे मन मस्ती करे पंहिंजे ज़ाती हिकिड़े ख़ासि माण्हू अचे बंगले ताईं हुनजे घर ताईं तव्हां हुते रोड खणी विया आहियो हिननि जे पूरा 100 घर 50 घर लॻा पिया आहिनि गरक थिया पिया आहिनि गटरनि में पाणी भरिया पिया आहिनि तूं हिकिड़ो भेरो लथो ई इहो दुआ करो अलाह से महिरबानी रजब मल्हाए अची वीचारे साफ़ीअ जी घोड़ा पिट करे हिननि खे माफ़ू कराइण ते मजबूर करे छॾियो हिननि काउंसलरनि खे असांजो छो न ई पाड़ा आहिनि साईं असांजा छो न था ठहनि असांजा असीं रड़ियूं कंदासूं न तव्हां करोड़े रुपया खाई असांजे पैसे खे खाई तव्हां ते हो छा यार हाणे त तव्हां सभु कुझु आहियो हाणे त अलाह साईं तव्हांखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे पर तव्हां वटि हो छा मूं त टीवियूं खणी ऐं त कोन कनेक्शन पियो चेक कंदो वठंदोसि बाज़ारुनि में वेही ऐं त कुझु कोन कंदो हुउसि
आउं सिर्फ़ इहो थो चवां त तव्हां इन क़ौम मां जंहिं क़ौम मां तव्हां हेतिरो कमाए तव्हां खाधो आहे उन क़ौम जो तव्हांखे क़दुरु करणु घुरिजे एहसान फरामोशी न करियो तव्हां हुन पाड़े वारे खां अची पुछो आहे त बुखिया आहिनि उञा आहिनि लॉकडाउन थियो साईं ओ ही जेको हींअर 2022 वारी बोर्ड आई आहे 3 कलाक मूंखे इंतज़ारु करायो मुंहिंजो स्कूल में फैमिलियूं वेठियूं आहिनि तव्हांजे वार्ड जूं वीचारियूं दर बदर बुखिया उञा वेठा आहिनि 3 कलाक मूंखे इंतज़ारु करायो हुअसि ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह थो चवां बरसाति में पिया त 3 कलाक इंतज़ारु कयो त मानी पई अचे उन मासूमनि खे कोन घराई उन खां पोइ चंदो कराए मूं मानी पहुचाई उन खां पोइ मूं बैरिया टाउन जो मूं दस्तरखान हणायो जेको अलहमदुलिल्लाह 10-15 हज़ार माण्हुनि खे रोज़ मानी पे मूं कराए ऐं चवंदो छो नथा इहो कमु करियो यार तव्हां हिन पाड़े में लहो छो नथा इलेक्शन थिए थी त तव्हांखे असीं ॾिसूं था इलेक्शन खां पोइ तव्हां बिल्कुलु न गुम थियो था छाजे लाइ कोन था गुम छाजे लाइ नथा अचो जॾहिं तव्हां न ईंदा तव्हां असांजा कम न कंदा तव्हां असांजा मसला न हल कंदा असीं रेड़प कंदासूं असीं ॿियनि वांगुरु बादशाही करे पेरनि में कोड़ पियादासूं असीं अख अख में मिलाए कम छिके वठंदासूं ऐं कर वठी ॾेखारींदासूं तव्हांखे इंशाअल्लाह ताला सॼो असांजो राइट आहे असीं राइट में कमु वठंदासूं सही छा था सम्झो इंतज़ामिया जी हिन प्रोग्राम में एॾी इन्वॉल्वमेंट छो थी हुई छा था साईं कराई वई न कराई वई आहे सचे माण्हूअ खां हमेशह कूड़ो माण्हू डिॼंदो आहे सचे माण्हू खां हमेशह कूड़ो माण्हू डिॼंदो आहे न लाइव ॻाल्हि ते त हर को चई इंतज़ामिया जे डिॼण जी त का वजह हूंदी न माना हिते क्रिएट कई वई उनखे डिॼण को बाद जंग थियण वारी आहे पाकिस्तान जो मैच थियण वारो आहे असांजो भाउ साईं अचे हा मुंहिंजो हीर रवैयो न हुजे हा साईं जेकॾहिं अचे हा असांजो काउंसलर साहब भाउ आहे उहो अचे हा त मुंहिंजो हीर रवैयो न हुजे हा मुंहिंजो रवैयो थधो हुजे हा पर जॾहिं न आयो अव्हां जी लाइव कॉल जेॾी महिल हली वई आहे तव्हांजो पोस्टपोन थी वियो उन खां पोइ गाॾी खणी आयो आहे हालांकि सॼो पाड़ो शायदि आहे केतिरनि माण्हू अकेलो ॼणो त बीठो केतिरा माण्हू बीठा हुआ मूं सभिनी खे मुंहिंजे पास सभु परे हूंदा असांजी ताक चौक थींदी आहे लॻान त थींदी इहो ई हो न पर ईअं ई बिल्कुलु प्लानिंग इहा ई हुई बिल्कुलु इहा ई तव्हां मूंखे चयो तव्हांजे लाइ एतिराम आहे इंतज़ाम आहे असीं पुरअमन माण्हू आहियूं पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं सुठी फैमिली सां तालुक था रखूं ॿुधो न सही असां इहो कोन था चयूं त असां हिते को बदमनी पिया था करियूं अहिड़ियूं तव्हांखे पुछो तव्हां ख़ैरात अहिड़ा कोन कया जेतिरो असां पीस कॉन्फ्रेंसूं असां कयूं हुन ते अमुन जे लाइ जेको असां पतोड़ियो हूंदो के कयो बि कोन तव्हां त असांखे अमुन खे बदमनियूं सेखारियो असल में ॻाल्हि इहा चवण जी साईं जी जी असीं इहो था चयूं त असांजे पाड़नि जा कम थियण घुरिजनि जे हिन वार्ड जे काउंसलर न कंदो कमु त असां हर उहो क़दम खणंदासीं जेको कानून जी हदुनि में हूंदो नंबर ॿी ॻाल्हि त न सिर्फ़ु हिन वार्ड जो पर कहिड़े बि वार्ड जो काउंसलर जेकॾहिं का बदमाशी कंदो ऐं पंहिंजे वार्डनि जा कम न कंदो त अल्लाह इल्लल्लाह जो कसम सां उन्हनि वार्डनि जे काउंसलर जो घेराव करणु ऐं मुड़दुसि कोन ऐं हर वार्ड में ईंदुसि हर वार्ड में उन काउंसलरनि खां पुछाड़ो कंदो तव्हां कम कया आहिनि न कोन कया आहिनि पर ही माण्हू जेके पुराणा वेठा आहिनि नांग थियो हिननि खां पुछंदो तव्हां 15 सालनि खां 12 सालनि खां वेठा आहियो तव्हां कयो छा आहे ॿुधायो त सही न तव्हां कयो छा आहे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में थियल कमु कोन थियो आहे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में कमु थियो ॿियो कमु कोन थियो आहे ऐं इहो त चवां त साईं असांखे कमु खपनि असांजा बुनियादी मसइला हल थियणु घुरिजनि गुज़िरियल 3 महीननि खां वठी शॉर्ट सर्किट करे असां सॼी स्ट्रीट लाइट सॼी पाड़े जी बंदि मिनतूं रड़ियूं करे बीह रहियूं असांजी टाउन नथी ॿुधे छो नथी ॿुधे असांजी भला या छा असीं टैक्स होल्डर कोन आहियूं असीं शहरी कोन आहियूं असीं सिटीज़न कोन आहियूं असीं पाड़े जा कोन आहियूं असीं 300 सालनि खां हिते रहंदड़ कोन आहियूं छाजे लाइ असांखे इहो कयो पियो वञे छाजे लाइ कयो वञे या मज़हब वरी चवंदा मज़हबी छाजी मज़हबी था असीं करायूं जेकर तव्हांजो इहो किरदार रहंदो त असीं चवंदासीं असां असांजे माण्हू में शिकार थींदासीं असीं चवंदासीं त वाकई तव्हां मज़हबी नफ़रत था रखो असां खां असांजी फैमिली सां नफ़रत था रखो असांजी नसुल सां नफ़रत था रखो पर जे न त पोइ पहले क़िबला दुरुस्त करियो ख़िदमत करियो कमु करियो अची असांजा असीं अवाम आहियूं असीं तव्हांखे पुछाणो कंदासीं असीं तव्हांखे छिकंदासीं असांजा कमु करियो असांजी ख़िदमत करियो असांजे पाड़नि जी ख़िदमत करियो काड़नि में अची बिहो भंगियुनि सां गॾु पियो जेको तव्हांजी ड्यूटी आहे उहा करियो हमारी ड्यूटी इहा कोन्हे आउं पीउ पुट आउं काउंसलर थी वञा त आउं हुननि सां गॾु कोन वेठो वञा पूरी तरह भई पेर कोन चुमाया जेको कानून सीनियर साहब ई मटियारी जा आहिनि असांजा जीएम बाबू खां पहिरीं मामला ॿियनि साहब सां थिया सीनियर आहिनि ज़ाहिरी आहे उन्हनि खे बि कुझु थ्रेड्स वग़ैरह आहिनि कंहिं पासे खां के नौकिरियुनि वोकिरियुनि ख़तमु करण जी कुझु बि कोन्हे मसइलो इहो उन्हनि जॾहिं बि प्रेस क्लब जो ऐलान कयो आहे तॾहिं उन्हनि ते इहे थ्रेट ईंदा आहिनि बाबू आहे कंहिंजो माण्हू रहियो आहे सदाईं हिननि सां वफ़ादारी कई आहे हिन काउंसलर सां सॻो असांजे वार्ड 1 वारो काउंसलर साहिबु सिकंदर शाह साहिबु हिन जो रहियो आहे पर हमेशह थींदी आहे त हिते पंहिंजा माराए
उन्हनि खे सीढ़ी ज़ीनू ठाहे उन जे मथां चढ़ी हलियो वञिबो आहे। बाबू जहिड़ो वफ़ादार माण्हू कोन्हे, सचो माण्हू को कोन्हे, हुनखे टारगेट छो कयो आहे? भला जे टारगेट कंदा त केतिरियूं क़ौमुनि जा टारगेट थींदियूं, केतिरनि क़ौमुनि जा नौजवान बेरोज़गार थींदा। साईं बादशाह चेयरमैन थियो, उन खां पोइ 12 की 14 ॼणा वीचारा मटियारिया बेरोज़गार कराए छॾी। केतिरियूं फैमिलियूं जेके कुरान खणी पिटीनि त असांखे बेरोज़गार करे असांजा बच्चा दरबदर थी विया हलिया। केतिरा आहिनि बाक़ी पोटा ख़ुदि साईं जे पंहिंजे पाड़े जा ॾिसो वञी, सॼे शहर जा पाड़े जा छोकिरा ॾिसो जी, जेके नौजवान वीचारा ड्यूटियूं बि कयूं यार, हलाल कयो पिए, सचाई सां बि कमु कयो, उन वीचारे खे कढायो वियो। तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थी पहुचे, तव्हां पंहिंजे शहर ई नथा कयो। असांजे शहर में साईं ज़ुल्म लॻो पियो आहे। वतन कार्ड आयो 2010 में, सॼी सिंध में विरायूं पई जिते असांजे मटियारी दरबदर थी वई सॼी। हिते मटियारीअ सगोरनि बि कुझु माण्हुनि वई ईअं बि चयो त मटियारीअ माण्हुनि खे वतन कार्ड जी ज़रूरत कोन्हे, कोन्हनि ॿुढा कोन्हनि त माना ॿुढनि त पोइ तव्हां हुननि खे वतन कार्ड ॾींदा, ॿुढनि खे क्या कंदो वतन कार्ड? ही माना असांजे मटियारीअ माण्हू खे सुखियो नथा ॾिसी सघनि। असीं चऊं था त नौजवान आहे बाबू, बाबू सां असां गॾु आहियूं, न सिर्फ़ु बाबू सां पर बाबू जहिड़ा जेके बि साफ़ी आहिनि उन्हनि सां गॾु ख़ासि तौर ते तव्हां। ही मसलो एॾो वॾो कोन्हे जेतिरो ठाहियो वियो आहे। न साईं आहे, वॾो आहे। अच्छा, वॾो आहे। ही असांजे अवां जे लाइ कुझु कोन्हे। अगरि ॿ वॾा वेही या ॿ टे माण्हू वेही इन मामले खे हल करणु चाहिनि था, सम्झाइणो मुश्किल कोन्हे सर। साईं केरु कंदो? हेॾी मटियारी पई आहे सर कोन्हे। अॼु जो मुंहिंजे प्रोग्राम लाइ 50 माण्हुनि पंहिंजी इन्वॉल्वमेंट ॾेखारी। सही। पाए जा साफ़ी जेके पाण खे तुरम ख़ान साहब बि सम्झनि था, उन्हनि जूं बि DC ऑफिस ताईं फ़ोनूं वयूं त ही प्रोग्राम ख़तमु करायो वञे। छा उन्हनि में एतिरी ख़िलाकी ज़रूरत कोन्हे त हिन मसइले खे हल कराइनि? मसइलो बाबू ॿी शइ ऐं ॿी शइ आहे साईं। मुंहिंजो साम्हूं करण लाइ हुनखे 1000 मरतबा सोचणो पवंदो। उन जे लाइ करे उन्हनि खे ऐं तव्हां छा पिया वंगारू साफ़ी आहिनि इहे, इन्हनि वंगारू आहियूं हुन सां। तव्हां त चओ था त इंतिज़ाम कयो, चओ इंतिज़ाम करायो वियो आहे पंहिंजे हथनि सां। कोन्हे हुन में ताक़त ई कोन्हे मुंहिंजे अख में अखि मिलाए थी ॻाल्हाए सघंदी हिन माहौल में। बाक़ी हूअं असांजा वॾा भाउ आहिनि, हूअं असांजे उन्हनि जे दिलि में, असांजे दिलि में उन लाइ एतिराम आहे। बाक़ी हिन कमनि लाइ जेके असांजा जेके वार्ड जा ख़िदमत आहिनि, कमनि ॿुधाया था ॾेखारे पीर सरंदी पाड़े लाइ केतिरी तो बजट आई, केतिरी तो कमु कयो आहे। वाकिल पोटा 1 में तो वार्ड 1 में जेके तो गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी जेके कमु कराया आहिनि, तूं ॿुधाए पीर सरंदी पाड़े में तो कहिड़ा कमु कराया आहिनि ॿुधाए। साईं शगुफ्ता जुमानी साहिबा खे महिरबानियूं आहिनि, मखतूम रफ़ीक जमा जूं महिरबानियूं आहिनि, हाजी शहज़ाद मेमण जूं महिरबानियूं आहिनि, आपिया सोफिया उन जूं महिरबानियूं आहिनि। तूं वार्ड जो जेको असांजो जेको मेंबर आहीं, तो छा कयो? जेको चेयरमैन बि रहियो आहीं, तो कयो छा आहे असांजे पाड़े लाइ ॿुधाए सही। असांजे पाड़े जो को हिकिड़ो को मासूम ॿार को ॿुधाए, नौजवान को पढ़ियल लिखियल जेके तो टाउन में को पटियाली रही हेॾी हुजे तॾहिं बि मञूं। कुझु ॻाल्हियूं ज़ाहिर बेस कंदासीं त डिघो थींदो वेंदो। इन्हनि मसइलनि जो हल छा आहे, ॿियो ताईं जवाब कंहिंखां था घुरो? ऐं जवाब जे चयो आहे त मूंखे साम्हूं थी उन खां पोइ घुरां न। ठीकु आहे। ऐं जंहिंखे वोट ॾिनो अथव उन खां घुरूं था न। ऐं त पाण उम्मीदवार हो इलेक्शन में, मूंखे कंहिं चयो त चए पियो त पीर अली शेर पाण नौकिरी में भाउ मुरे ताईं छॾे छॾी न, उन खां पोइ इलेक्शन में विड़ियो आहियां न, छो एतिराज़ कोन कयो आहे? ऐं त इलेक्शन में विड़ियो आहियां उन खां पोइ ॻाल्हायो न भला मूंसां। इहा कहिड़ी ॻाल्हि थी तव्हांखे ॿियो को ॻाल्हि कोन थी? मेरे पीर अली जे नौकिरी में बीठो, पोइ आउं वञी किथे वञी पिया आहियां भला? आउं वरी के ॻाल्हियूं राति 4-5 ॿिया बि खोलिया ज़ातियात ते वञण थो चाहियां। ऐं चओ थो असांजे वार्ड जो कमु आहे, असांजे वार्ड जो कमु आहे, असांजे वार्ड जो कमु न थियल आहे। तव्हां सुबुह जो अचो, न त सुभाणे आउं तव्हांखे वीडियो ठाहे मोकिलींदुसि त असांजे पाड़े जी जेको नालियूं फिटियूं पियूं आहिनि, भॻियूं पियूं आहिनि, 20 साल पुराणियूं नालियूं आहिनि, जेके गटर कोन वाटर ठहिया पिया आहिनि। उन खां पोइ अॼु ताईं सॼे शहर में चेयरमैन साहब खां वठी असांजे वार्ड वारे काउंसलर ताईं, उन्हनि जे घरनि ताईं जेके नयूं पाइप लाइनूं लॻी वियूं आहिनि, पर असांजे अॼु ताईं का पाइप लाइन न लॻाई वई आहे। चेयरमैन टाउन कमेटी जो इस्तीफ़ा जा चओ बोल पिया हलनि, कुझु ख़बर आहे सर इन बारे में? भले पिया हलनि साईं, उहो हुनजो ज़ाती मसइलो आहे, असीं हुन में कोन पवंदासूं। असीं चवंदा केरु बचे, हीउ हुजे या ॿियो हुजे, केरु बचे, असांजा कम थियण घुरनि। न कम थींदा त असीं एहतिजाज, असांजो हक़ आहे, असीं रड़ियूं कंदा रहंदासूं, रड़ियूं बि कंदा रहंदासूं, एहतिजाज कंदा बि रहंदासूं, ऐं मथे ताईं चिकाईंदा बि रहंदासूं। एतिरो मेन पावर आहे तव्हां वटि जो तव्हां हिननि सां मुंहुं ॾेई सघो सर? अल्लाह में आहे, विल पावर त आहे न, एतिरो त मूं में पावर आहे। तव्हांखे अॼु ख़बर पइजी वई आहे न मुंहिंजे वज़न जी, त वज़न मुंहिंजी ख़बर पइजी वई आहे न, केतिरा खान बहादुर हुआ जेके अॼु केतिरियूं रीहूं करे 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 तव्हांखे पोस्टपोन करायूं अॼु मुलाज़रो। अॼु भला जे प्रोग्राम थी बि वञे हा, छा थिए हा? कुझु कोन थिया रिलैक्स नमूने सां थी वञे। इहे माण्हुनि हाइप क्रिएट कयो।
माण्हुनि खां करारायो वियो छो जो हुन आहे ई माण्हू कीअं करायो वेंदो साईं जवाब ई कोन्हे पंहिंजो सर साईं मुंहिंजा जवाब कोन्हे मूं तव्हांखे हिकिड़ो प्रूफ अञा ॾेखारियो आहे मूं तव्हांखे हिकिड़ो प्रूफ ॾेखारियो त सॼे शहर जे हर वार्ड में कम थिया आहिनि मुंहिंजे वार्ड में पीर सरंदी पाड़ो सॼो छॾियो वियो आहे उनजो को किथे को हिकिड़े रुपए जो को हिकिड़ो कमु को ॾेखारियो हुजनि त जेका चोर जी सज़ा मूंखे सरेआम भले मूंखे हितां खां टाउन कमेटी ताईं मूंखे बसि सर्कस कराए वञे तव्हांजे वार्ड में हिन वक़्तु पाणी जी छा पोजीशन आहे पाणी घटर पिया पियूं टोटल वार्ड में सॼे वार्ड केतिरा घर आहिनि तकरीबन साईं असांजे वार्ड हितां खां शुरू तो थींदो शेखरनि खां वठी शुरू तो थींदो अलाह निशान ताईं स्टाफ ताईं तव्हांजे टोटल वार्ड में या रुगो तव्हांजे एरिया में बाकिलपोटा वन में त असांजा तकरीबन घणा घर थींदा साईं बाकिलपोटा वन में तकरीबन 100 150 200 250 300 घर थींदा सभिनी वटि पाणी जो प्रॉब्लम आहे पाणी जो प्रॉब्लम सब घटर पिया पिया साईं लाइन ई कोन्हे हेॾा पाणी कोन्हे मापूं रड़ियूं कयूं तॾहिं मापूं जे फोटो सेशन करे हलिया विया आहिनि कब्रिस्तान जी मिट्टी तां कढाई पई वञे पंहिंजो प्लाट पियो थो ठाहियो वञे छा वाटर पिया ठाहियो हर प्रॉब्लम असांजे पाड़े में अथव असांजे पाड़े में न को काउंसलर थो लहियो हुजे न को चेयरमैन थो लहियो हुजे वो दोस्ती यारी पंहिंजी जाइ सभु अचनि था मोहबतूं में अचनि था पर स्पेशली जेको इहे राउंड हणनि पंहिंजे वार्ड जो जेको सॼे शहर जो विज़िट जीअं पंहिंजे पाड़े जूं जेके जिन मां बीठा आहिनि उन्हनि जो विज़िट हणनि था इहे असांजे शहर जो छो नथा विज़िट कनि असांजे पाड़े असीं बि त शहरी आहियूं न असां छो थो इहे माटे पाव वारो सुलूक कयो थो वञे असां जॾहिं इहो सुलूक कंदासीं रड़ियो कंदासीं ऐं आऊं पंहिंजे पाड़े खे पंहिंजे वार्ड खे अकेलो कोन छॾींदुसि ऐं हुननि जे लाइ हर आवाज़ थी बीहंदुसि ऐं रड़ियो कंदो रहंदुसि महिरबानी व्यूअर्स उम्मीद कयां थो त नंढड़ी कोशिशि इहा जेका अॼु जे इंटरव्यू जो तसलसल हो उन खे बरक़रार रखण लाइ हिकिड़ो इंटरव्यू असां कयोसीं ऐं ॿियो इंटरव्यू असीं कोशिशि कंदासीं त साईं सिकंदर शाह खां वठूं ऐं इहे सभु सुवाल असीं उन्हनि जे साम्हूं बि पेश कंदासीं ताकी इन्हनि जो कुझु जवाबु असांखे मिली सघे इन उम्मीद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो अल्लाह हाफ़िज़।